अज दिल चयो अज दोस्तां सां थोरी कचारी करूं। वॾो अरसो थी वियो फेसबुक पेज ते असां जेको आहे साम्हूं न आयासीं ऐं आया बि न आहियूं। हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं जरवार शहर। जरवार जी मेन चौक हीअ आहे जेकी तव्हां ॾिसी सघो था वीडियो आख़िरी ताईं ज़रूरु ॾिसिजो। हिन वक़्तु असां काॾे वञी रहिया आहियूं इहो तव्हां सोचींदा हूंदव। हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं हिकु होटल ते। मिरपुर थोरो कमु हुयो, हाणे असां वञी रहिया आहियूं होटल ते। थोरी स्टॉप कंदासीं विच में ऐं दोस्तनि जी बि जेको आहे तव्हांखे तारीफ़ करींदासीं। असां सां कहिड़ा दोस्त गॾु आहिनि उहे बि तव्हांखे तारीफ़ करींदा। वधीक वीडियो खे ॾिसणु न विसारिजो। हिन वक़्तु असां उन होटल ते पुॼी विया हाणे कंदासीं स्टॉप नंढिड़ो। हे सर चांहि अची वई आहे असांजी जरवार शहर में। वीडियो लाइव आहे साईं, वीडियो आहे वीडियो न इजाज़त अमन चांहि अची वई आहे साईं। हा 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 यार ॻाल्हि भली कई अथई इजाज़त डिॼे छो थो यार चांहि खे न हुयो चांहि हिन लाइ सही आहे साईं। चांहि खणो साईं, चांहि पीओ। हे साईं इजाज़त अमन चांहि पी रहियो आहे असांजो दोस्त प्यारो। अस्सलाम साईं, छा हाल आहे? सर हिन वक़्तु जेको तव्हां जरवार शहर में मौजूदु हो, दोस्तनि खे पैगाम छा ॾियणु चाहियो था? जिथे जिथे बि हुजनि ख़ुशि हुजनि। हा साईं चांहि अची वई आहे हाणे जेको इजाज़त अमन दोस्त बि असांजो पीए थो चांहि साम्हूं ॾिसी सघो था। दोस्तो हिन वक़्तु असां जरवार मौजूदु आहियूं दोस्तनि सां गॾु ऐं इजाज़ अली किताबी साहब यूट्यूब चैनल आहे उनखे बि सब्सक्राइब कयो ऐं उनजी सपोर्ट कयो इंशाअल्लाह ताला। ऐं इंशाअल्लाह ॿीहर वीडियो जेकी इजाज़त अमन वीडियो उहे असां सां गॾु ईंदा। महिरबानी साईं।